JIT में पेशी खां पोइ फेडरल जुडिशियल अकेडमी ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे रहमान मलिक चयो त JIT में अॻूणे सदर रफ़ीक तारड़ खे लिखियल ख़तनि जो रिकॉर्ड पेश कयो वियो आहे। संदसि चवणो त हुन JIT अॻियां पेश थी पंहिंजे ख़िलाफ़ हलंदड़ वावेला खे ग़लति साबित करे छॾियो आहे। हुन चयो त जेकी माण्हू चवनि था त पानामा केस जे हवाले सां वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां डील थी चुकी आहे, उहे ॼाणे छॾीनि त हुन कंहिं ख़िलाफ़ को बि बयानु न ॾिनो, पर हुन पंहिंजे आइनी ऐं कानूनी ज़िम्मेवारी पूरी कई आहे ऐं अॻिते बि कंदो। कोई सीज करता है, कोई मेमो के बनाता है, यानी सीजर मेमो बनाता है, तो मैं एक अर्ज कर दूं कि वी आर टॉकिंग अबाउट मनी लॉन्ड्रिंग केस, जिसमें मनी लॉन्ड्रिंग की ट्रेल की बात हो रही है। और वैसे तो FIA ने सैकड़ों इंक्वायरियां की मेरी सुपरविजन में, उसमें मुझे नहीं पता कौन कौन अफसर होगा। रहमान मलिक चयो त तहरीक इंसाफ़ रोज़ बयान ॾेई रही आहे त हू मैच खटे रहिया आहिनि, पर जंहिं पिच तैयार कई तंहिंजो नालो रहमान मलिक आहे ऐं केस जो फ़ैसिलो अचण खां पोइ उहो साबित बि करे ॾेखारींदो। हुन चयो त हुन पंहिंजी रिपोर्ट जे हर लफ़्ज़ जी तस्दीक कई आहे, हू न कंहिंखे फासाइण ऐं न वरी कढणु आयो आहे। रहमान मलिक चयो त खेसि पक आहे त JIT में मौजूदु माण्हू इंसाफ़ कंदा। संदसि का बि ऑफशोर कंपनी न आहे, कंहिं संदसि ऑफशोर कंपनी साबित कई त हू सियासत ई छॾे ॾींदो। हुन चयो त जेकॾहिं हाणे कंहिं संदसि नालो ऑफशोर कंपनी जे हवाले सां वरितो त अदालत वेंदो। संदसि चवणो त हू न कॾहिं ॾिनो आहे ऐं न वरी कॾहिं ॾियण वारनि मां आहे। रहमान मलिक चयो त हुन JIT में FIA जे अॻूणे एडिशनल डायरेक्टर तौरु पेश थी पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कई आहे। जो मैं कागजात दूंगा, मेरा लिए किसी की कोई बात करने की गुंजाइश नहीं रहेगी, क्योंकि मैं अपनी कौम के साथ इंसाफ कर रहा हूँ, मैं अपने प्रोफेशन के साथ इंसाफ कर रहा हूँ। आज मैं CA एडिशनल डायरेक्टर जनरल FIA पेश हो रहा हूँ, मैं मिनिस्टर से नीचे आ गया हूँ। आज JIT में पेशीअ खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे रहमान मलिक चयो त हू पहिरियों बि अणधुरियो रहियो ऐं हाणे बि रहंदो। हुन चयो त हू हॉकी जो रांदीगर आहे ऐं क्रिकेट न खेॾंदो आहे, क़ौम खे कॾहिं मायूस न कंदो।